हैदराबाद में वाक़िया कंदासीं। हैदराबाद में यंग डॉक्टर्स पारां सरकारी अस्पतालन में ॿिए ॾींहं बि ओपीडी जो बाइकॉट ऐं एहतजाज कयो पियो आहे। सिविल अस्पताल पेटाबाद ऐं ॿिनि अस्पतालन में ओपीडी जे बाइकॉट सबबि मरीज़ दरबदर आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं तिबी अमले खे पको कयो वञे। हैदराबाद में वाक़िया कयूं पिया। हैदराबाद में यंग डॉक्टर्स पारां सरकारी अस्पतालन में ॿिए ॾींहं बि ओपीडी जो बाइकॉट ऐं एहतजाज कयो वियो आहे। सिविल अस्पताल पेटाबाद ऐं ॿिनि अस्पतालन में ओपीडी जे बाइकॉट सबबि मरीज़ दरबदर आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं तिबी अमले खे पको कयो वञे। हैदराबाद में यंग डॉक्टर्स पारां सरकारी अस्पतालन में ॿिए ॾींहं बि ओपीडी जो बाइकॉट ऐं एहतजाज कयो पियो आहे। हैदराबाद में ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में यंग डॉक्टर्स पारां सरकारी अस्पतालन में ॿिए ॾींहं बि ओपीडी जो बाइकॉट ऐं एहतजाज कयो पियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं तिबी अमले खे पको कयो वञे। धरती टीवी जे रिपोर्टर शबीर अबड़ो खान। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सदस्य ते सरकारी अस्पताल में ॿिए ॾींहं बि ओपीडी जो मुकम्मल बाइकाट कयो वियो आहे। जॾहिं त सिविल अस्पताल पेटाबाद, शाह भिटाई, CGF, कासमाबाद ऐं कोहिस्तार अस्पतालन में ओपीडी जे बाइकाट सबबि इलाज लाइ आयल हज़ारें मरीज़ दरपदर बणियल आहिनि। जेको आहे त कोरोना वबा खे मुंहुं ॾियण लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं वैक्सीनेटरनि खे मुस्तक़िल करण, नवां डेंटल सर्जन भर्ती करण ऐं मुख़्तलिफ़ मद में रहियल मराहतनि लाइ ओपीडी अॻियां एहतजाज कयो पियो वञे। जेको आहे त एहतजाज में डॉक्टरनि ऐं डॉक्टरनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त अॻुवाणनि जो चवणु आहे त कोरोना वबा खे मुंहुं ॾियण लाइ कॉन्ट्रैक्ट ते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे भर्ती कयो वियो, जिन खे मुस्तक़िल नथो कयो वञे। जॾहिं त डॉक्टर रोशन चांडियो, डॉक्टर फीज़ान ऐं ॿियनि मुतालबो कयो त वाइदे मूजिबि कोरोना वबा दौरान सॼी सिंध में भर्ती कयल 1400 खां वधीक डॉक्टर ऐं मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करे 500 डेंटल सर्जन भर्ती कया वञनि। जी शबीर, आगाह करण जे लाइ।